खैरपुर नाथन शाह मोहम्मद इस्माइल ख्वारो जी रिपोर्ट मुजिब खैरपुर नाथन शाह जे यकीन शाह मोहल्ले जो रवासी 15 वरियन जो नौजवान एजाज दौलत अब्दुल रसूल चांडियो मुबैना तौर गिची में रसो बदी फाहो खाए पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। खैरपुर नाथन शाह में मंशात जो वधंदड़ वाक़िओ नौजवान नस्ल जी तबाही ते सुजान झुननि पारां गणती जो इज़हार गॾियल जिदोजहद जी अपील। खैरपुर नाथन शाह ऐं भरपासे वारनि इलाक़नि में मंशात जे वधंदड़ वाक़िए ते सियासी समाजी अॻुवाणनि ऐं सुजान झुननि सख़्त गणतीअ जो इज़हार कंदे इलाक़े जी सान्या वंदनि खे गॾिजी आवाज़ उथारण जी अपील करे छॾी आहे। शहरुनि पंहिंजनि बयाननि में चयो आहे त मंशात जो ज़हर असांजे नौजवाननि खे तबाह करे वियो आहे ऐं केतिरा ई घर उजड़ी रहिया आहिनि। शहरुनि जो वधीक चवणु हुयो त साफ़ी वकील उस्ताद ऐं समाजी अॻुवान हिन नासूर ख़िलाफ़ बदी जो मुज़ाहिरो कनि। मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ फौरी पुलिस ऑपरेशन कयो वञे। जेकॾहिं अॼु असां ख़ामोश रहियासीं त ईंदड़ नस्ल असांखे कॾहिं बि माफ़ न कंदो। हिननि इंतज़ामिया खां घुर कई आहे त मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे इलाक़े जे नौजवाननि जे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणायो वञे।